सिंध जा बेट वसीला हर शे फुरलुट कई असां अबिर सबरे पाण पंहिंजे हाल में जदोजहद कई पर हाणे पंजाब तूं ॿुधी छॾ हीअ जेका तुंहिंजी प्रोपेगेंडा आहे इहा तुंहिंजी कॾहिं बि कामयाबु न थींदी ऐं हाणे जेको तो सिंधूअ मां 6 केनाल कढण जो ऐलान कयो आहे असां तोखे ॿुधायूं था असां तोखे चेता था ॾियूं त पंजाब तूं पंहिंजी ॻाल्हियुनि खां बाज़ अच न त ॿी सूरत में तोखे निस्त नाबूद करे छॾियासीं। हीअ सिंधी क़ौम हज़ारनि सालनि खां विढ़ंदी पई अचे हज़ारनि सालनि खां पंहिंजो वतन बचाईंदी पई अचे ऐं असां हाणे बि तोखे इहो चई था छॾियूं हे जेको दरिया मां तो 6 केनालनि जो इहो जेको ड्रामो रचायो आहे इहो बंदि कर त भलो अथई न त ॿी सूरत में हाणे जेको तोसां हशर कंदासीं उहो तो सिंधी क़ौम जे तुरखाननि खां पुछी ॾेखार सिंधी क़ौम जेको तातारनि सां कयो उन खां पुछी ॾेखार सिंधी क़ौम जेको अंग्रेज़नि सां कयो सिंधी क़ौम जेको अरबनि सां कयो हाणे उहो हशर तोखे तोसां कंदासीं ऐं इहो हशर तुंहिंजी दुनिया ॾिसंदी अक़वाम मुतहिदा ॾिसंदी हाणे तोखे असां छो जो सिंधू दरिया असांजे नसलनि जो मसइलो आहे असांजे बचनि जो मसइलो आहे असांजी ज़राअत जो मसइलो आहे असां तोखे पाणीअ जो हिकु ढक बि न ॾींदासीं इहा तुंहिंजी भुल आहे इहा तुंहिंजी भुल आहे पंजाब।